मोबाइल उधर ते, बूट उधर ते, कपड़ा उधर, मासा उधर न थो करा। अल्लाह तो के तो 4 मीटर हो जाए बिजली जो थंभो हिन के मीटर छा कना। अल्लाह रुगो पेती टाइट हो जाए, ट्रांसफार्म सड़ियल न हो जाए। खल्क अल्लाह मां 14 रमजान का जलसा शुरू किया पर हेड़ो जलसो मान डिठो मजो ना है डाटा। और मौलादाद मरियम में नागे छाजे बरसा नौशहरे में साईं अहमद के दावत के मिस्त्री अहमद माखे जे तो बी शादी कर त जगह बिठा है जाए। जदों बोहेड़ी ठाईंदो मांजो पहरी रात जगह किरंदई तू भी चट त जोड़े भी चट ए भलवा पहरी रात जान छड़ाई मां हने बी कदम सजो पियो डका हम सपा पटवारे पखी वांगो पकारे पठे जो कोन पेरिंग टूटी पोंदो अली कर्ज थे ना अदा खण में देर न खजा जनादो तैयार थे दफनाण में देर न कजा। तहां 3 ॾींहं रखियूं वेठा हूंदा आहियो, कराची वारा अचनि त पोइ खणो, कराची वारा पिणे खे जेरो कना जनादो थी वञे दफनाण में देर न कजा। आखिरी धक्को तो वणा, आखिरी धक्को, आखिरी आखिरी न्याणी पुट वॾो थी वञे त परणाइण में देर न कजा। मज़ो न आहे ॾाढा। हाणे त अचेव पई मौलविन जी हुकूमत। पाकिस्तान जो वजीर आज़म मौलाना फजल रहमान, सिंध जो वजीर आला भाऊ राशिद, नौशहरे जो एसपी साईं अब्दुल रहमान, इन इलाके जो एस जो फारूक मरी ऐं माखे भाऊ जो आ त तोखे कंदुमि छड़न जो वजीर। छोरा सब मुंहिंजे हवाले। खुदा जो कसम आप बिस्कुटन ते परणाईंदो मां। ये कार्डन वारा भत थोड़े बिस्कुट विरहाए निकाह पड़ी छिक थ्रेशर भले सालन शर्मा तू हो निकरेस। खुदा जो कसम वरी जलसो भी उस्ताद अहमद भले महीने में कयो, हज जो महीने न था जो सुबह आए नाई अरफात हज जो खुतबो जो त हज आही आशिकन जी इबादत न था जो सुभान अल्लाह। ढगन सा इश्क लगे हलो पिड़िय थे, कबूतरन सा इश्क लगे हिते खोड़ कबूतर आई खोड़ खोड़ सुञाणा तो पान कबूतर लगू पियो आ पुछ पटियो पियो था। अरे कबूतरन के सुयूं हणी गोयूं खाराए उनके हवा में उड़ाए जुल्म था कयो। ये कबूतर कबूतर आई भी सिंधड़ी अंबन जा शौकीन थवा। वरी कबूतरन ते जुआ नांगे चामोरी ते जिवे अंदा हाने जुआ किया था खेडन हेडो 20 गाड़ियों टपियूं त तू 2500 मुखे दे जांजे हेडा 21 टपियूं त 5000 तू। तोबा कयो जुआ का
जिना का, शराब का, जे पूरे इलाके में गान बजान, शराब, डांसुं, मौलाई। हाने वरी असां हिकिड़ो नवाब शाह निकितो आहे बेलचे जहिड़ो बूथ अथसि। खुदा जो कसम, नबी से फरमायो शादीअ में ॿ कम कयो।